खबरां शेयर कंदासीं। रिपोर्ट कराई यारू लुंड खां। आला नाज़िम आलीशान प्रोग्राम महफ़िल मिलाद ॻोठे रहिया लॻ आडो लुंड में हर साल वांगुरु हिन साल बि थियो आहे। ॿिन्ही जाननि जे सरदार जो मिलाद जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो आहे। मिलाद मुस्तफ़ा में तिलावत जो प्रोग्राम बि थियो आहे। तिलावत हाफ़िज़ इम्तियाज़ लुंड कई आहे। उन बाद महफ़िल जो बाक़ाइदा आगाज़ कयो वियो आहे। ख़ुसूसी ख़िताब पीर रहबर सैयद साईं मोहम्मद अब्दुल कादिर शाह जिलानी कादरी दे सौ शरीफ़ वारनि कई आहे। बयान में हिननि ॿुधायो त अगरि हुज़ूर अकरम जंहिंजी ज़ात मुबारक खे अगरि ख़ुदा पैदा न करे हा त रब दुनिया में आख़िरत जहन्नम में सिज चंड सितारनि खे पैदा ई न करे हा। रब करीम सभु कुझु पैदा फ़रमाए त सदके पंहिंजे महबूब जे उन मौक़े ते मौलविन बयान कया आहिनि। हिननि ॿुधायो त जेसीं ताईं जिस्म में जान रहंदी महबूब जो मिलाद मल्हाईंदा रहंदासीं। आख़िर में दुआ पीर तरीक़त रहबर शरीयत क़िबला साईं पीर सैयद अब्दुल कादिर शाह जिलानी जन घुरी आहे। पूरी जमात के मिलाद शरीफ में नगर खाराए वियो। मेज़बान गुलाम मुर्तज़ा लुंड हाफ़िज़ इम्तियाज़ लुंड हुसैनी हुया। जमात अहले सुन्नत ॻोठ रहिया आहिनि। लॻ आडो लुंड बेचारे खे एलर्जी पई थिए, वेठो पियो कंधो खणे। हा, मां